अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला। मौजू कहानी कहानी डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण जो शराब ख़ौफ़, ञुञ जानी माली फ़ाइदो थियण जो ढव सिराब। पार्ट नंबर 9। बादशाह उन ग़ज़बनाक हालत में मुतफ़िकुर थी वापसि आयो। इएं हो उन जी हिकु घरवारी अज़राक हुई जंहिंखे तमामु घणो चाहींदो हो। ईअं हो बादशाह घणो करे उन घरवारीअ अज़ारका खां मशवरो वठंदो हो। ईअं हो बादशाह जॾहिं दरबार में वेठो त उन औरत खे घुरायो। ईअं हो उन औरत बादशाह खे तमामु ग़ज़बनाक ॾिठो ऐं पुछियो, बादशाह छा मामिलो आहे? ईअं हो एतिरे क़दुरु गुस्सो छो आहे? बादशाह ज़मीन जो किसो उन सां बयानु कयो। ईअं हो उन औरत चयो, बादशाह ग़म उहे कंदा आहिनि गुस्सो जंहिंमें इंतकाम जी ताक़त कोन हूंदी। ईअं हो अगरि तूं बग़ैर कंहिं बहाने जे क़त्ल नथो करणु चाहीं त आउं उनखे माराइण जो बहानो करियां थी। ईअं हो ज़मीन बि तुंहिंजे कब्ज़े में ईंदी ऐं रिआया में बि उन क़त्ल जे बारे में तो ते इल्ज़ाम कोन ईंदो। ईअं हो बादशाह पुछियो, या कहिड़ी तदबीर आहे? मूंखे बि त ॿुधायो। ईअं हो उन औरत चयो, अज़राका जी हिकु जमायत उन वटि मोकिलींदसि। ईअं हो उनखे पकिड़े तुंहिंजे साम्हूं गवाही ॾींदा त इहो तुंहिंजे दीन खां फिरी वियो आहे। ईअं हो अहिड़ी तरह तूं उनखे क़त्लु करे ऐं उनजे ज़मीन ते कब्ज़ो करे सघींदो। ईअं हो बादशाह चयो उन औरत खे, त चङो तूं ईअं ई कर। ईअं हो अज़ारका में कुझु माण्हू जेके उन औरत जे दीन ते हुआ उहे उन मोमिन जे क़त्ल खे हलाल सम्झंदा हुआ। उन औरत उन्हनि खे घुरायो, उन्हनि बादशाह जे साम्हूं गवाही ॾिनी त इहो बादशाह जे दीन खां मुनहरफ़ थी वियो आहे। ईअं हो इहो ॿुधी बादशाह उनखे क़त्लु करे छॾियो ऐं उनजे ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियईं। ईअं हो उन मोमिन जे क़त्ल ते अल्लाह ताला ग़ज़बनाक थियो ऐं हज़रत इदरीस खे वही फरमायाईं। ईअं हो उन ज़ालिम बादशाह वटि वञ, उनखे चयो त उन मोमिन खे तो क़त्लु कयो, उनजे ज़मीन ते ग़ज़ब कई। ईअं हो उनजे अहल अयाल खे मजबूर कई ऐं मूंखे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम आहे, ॾींहुं क़यामत उनजो बदिलो तोखां वठंदुसि। ईअं हो ऐं दुनिया में तुंहिंजी बादशाही मटाए छॾींदुसि। ईअं हो ऐं तुंहिंजे शहर खे बर्बादु करे छॾींदुसि ऐं तुंहिंजी इज़त खे ज़िलत में तब्दील करे छॾींदुसि। ईअं हो हज़रत इदरीस उन ज़ालिम बादशाह वटि पहुतो जंहिं वक़्तु उहो संदसि दरबार में हो। ईअं हो हज़रत इदरीस उन ज़ालिम बादशाह खे चयो, आउं अल्लाह जो रसूल आहियां ऐं अल्लाह जो पैगाम पहुचायो। ईअं हो बादशाह हज़रत इदरीस जिन खे चयो, दरबार मां निकिरी वञ, मुंहिंजे हेठां तूं बची कोन सघंदे। ईअं हो वरी उन औरत खे घुरायो, हज़रत इदरीस जी ॻाल्हि ॿोल ॿुधाई। ईअं हो उन औरत चयो, हज़रत इदरीस जे ख़ुदा ऐं रिसालत जो ख़ौफ़ न कर। ईअं हो उन औरत चयो, हज़रत इदरीस जे ख़ुदा ऐं रिसालत जो ख़ौफ़ न कर। ईअं हो उन औरत चयो, आउं हज़रत इदरीस खे क़त्लु कराए छॾियां ताकी उनजे अल्लाह जे ख़ुदा जी रिसालत बातिल थी वञे। ईअं हो हज़रत इदरीस जिन जा बि चंद साहब उते वेठा हुआ, उन करे हज़रत इदरीस जिन खे आगाह कयो। ईअं हो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अल्लाह ख़ुदा खे वही कई ऐं इहो पैगाम बादशाह खे पहुचायो ऐं हज़रत इदरीस जे बारे में ख़ौफ़ज़दा हुआ। मटा ज़ालिम बादशाह हज़रत इदरीस जिन खे क़त्लु न कराए छॾे। ईअं हो
उन औरत हज़ार का 40 माण्हुनि खे हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम खे क़त्ल करण लाइ मोकिलियो। ईअं हो जिते हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम पंहिंजे असहाबनि सां गॾु वेहंदो हो, ईअं हो। हज़रत इद्रीस उते कोन हुयो, वापसि हलिया विया। ईअं हो हज़रत इद्रीस जे दोस्तनि जो ॾिठो त उहे हज़रत इद्रीस जे क़त्ल जे इरादे सां आया आहिनि। ईअं हो त हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम जिन जा दोस्त मुतफ़िरका छड़ो छड़ थी विया। ईअं हो ऐं हज़रत इद्रीस जिन सां मुलाक़ात करे उन ज़ालिम जे इरादे सां आगाह कयो। ईअं हो अॼु 40 माण्हू अव्हां जे क़त्ल करण जे इरादे सां आया हुआ। ईअं हो होशियार त चई बल्कि हिन शहर मां ई हलियो वञ। ईअं हो हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम उन ई ॾींहुं पंहिंजे असहाबनि सां गॾु वठी शहर खां ॿाहिरि निकिरी वियो। ईअं हो सुबुह जो अलाह ख़ुदा खां दुआ घुरियईं, ए मौला, ए अलाह मूंखे मुंहिंजा पालण वारा, तूं मूंखे उन ज़ालिम जे तरफ़ मोकिलियो, मूं तुंहिंजो पैगाम उनखे पहुचायो, उन मूंखे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे, हू मूंखे माराइण ते आहे। ईअं हो